सोचींदो आहियां जेकॾहिं को ग़रीब ईंदो आहे अल्लाह जो शुक्र अदा कंदो आहियां त मुंहिंजा परवरदिगार तो मूंॾे ही ग़रीब मोकिलियो आहे तूं मूं ते राज़ी आहीं ऐं जंहिं ॾींहुं को ग़रीब कमकार जे लाइ नथो अचे इतबार कंदो दिलि रोईंदी आहे त या रब्बुल आलमीन छा तूं मूंखां नाराज़ त कोन थी वई जे नाराज़ थी वियो आहीं तॾहिं त ही कोन आयो आहे न त को अॼु मुंहिंजे लाज़मी ओताक ते अचे हा को महफ़िल में अचे हा को न को कमु खणी अचे हा त उन ॾींहं ते इतबार कंदो जंहिं ॾींहुं माण्हू ईंदा आहिनि त शुक्राने जा नफ़िल अदा कंदो आहियां त हे मुंहिंजा परवरदिगार तूं मूं ते राज़ी आहीं। ऐं त पंहिंजे वालिद साहिब जी तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां असांजो वालिद साहिब तमामु हिकिड़ो सखी क़िस्म जो माण्हू हो हालांकि असां ओतिरा इबादतगार न आहियूं या असां एतिरा मोमिन कोन आहियूं बहरहाल हुनजी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो त मां नंढड़ो हुउसि असां दावत तां थी मोटियासीं त बाबा खे ॾिठोसीं त उहो राति जे टाइम ते पोतड़ो कुल्हे में अथसि ऐं उछगारूं ॾेई रोए वेठो पुछो मां सभई आयासीं ॿाहिरि 4-5 ॼणा गॾु हुआसीं बाबा तूं रोई वेठो चए थो भाॼी मूंखे अलाह नाराज़ थी वियो आहे मूंखां बाबा ख़ैर थाए तोखां अलाह नाराज़ कीअं थी वियो आहे चए थो इन जे करे मूंखां रब नाराज़ थी वियो आहे सॉरी माफ़ कजो अॼु मुंहिंजे तॾहिं ते सुबुह जो 12 महिमान मूं वटि हुया मंझंदि जो पर हींअर 8 माण्हुनि जी मानी ओताक ते पई आहे मूं वटि को महिमान कोन्हे अॼु मूंखां रब नाराज़ थी वियो आहे तॾहिं रोआं पियो पंहिंजे रब खे राज़ी करण जी कोशिशि पियो कयां असां घर जी तरफ़ रवाना थियासीं त आवाज़ आयो अमरान जो भाउ आहे को ओताक ते त बाबा हकल कई बाबा बिस्मिल्लाह मां तव्हांजे इंतज़ार में बीठो आहियां ॾिसूं त 8 मुड़ुस 8 मर्द मुजाहिद अचनि पिया चई बाबा बिस्मिल्लाह तव्हांजी मानी ओताक ते पई आहे पंहिंजे हथनि सां हुननि खे हथ धोआरी ऐं हुननि खे मानी खाराए शुक्राने जा नफ़िल अदा कई या रब्बुल आलमीन तूं मूं ते राज़ी थियो आहीं सो वॾनि जी ॻाल्हियूं सखावत में हर ॻाल्हि में उन्हनि जूं मशहूरु ॻाल्हियूं आहिनि बहरहाल असां एतिरा कोन आहियूं पर कोशिशि कयूं था त पंहिंजे अलाह खे राज़ी कयूं रब खे राज़ी कयूं रांझनि खे राज़ी कयूं जेकॾहिं रब राज़ी थींदो त दुनिया कुझु बि करे त कंहिंजी परवाह कोन्हे हालांकि मुंहिंजो जेको टकर थियो तमामु वॾे दर्जे जो टकर हो माना ईअं सम्झो त हिकिड़ो लोह किथे आहे हिकिड़ो कीड़ी जेतिरो इंसान आहे लोह खे छा सोराख़ कंदुसि बहरहाल जेकॾहिं रब जी ताक़त हुई मुंहिंजी सचाई हुई मुंहिंजी ईमानदारी हुई मुख़लसी हुई त मूं उन्हनि खे बि सोराख़ करे विधो उन्हनि खे बि मूं लोॾियो झुकायो आख़िर में मजबूर थी इन ई सिविल अस्पताल में अवेस मुतबर टपी साहब मूं वटि आयो अयाज़ सुमरो साहब मूं वटि आयो मूं वटि निसार खोड़ो साहब आयो त बाबा ज़िद तूं छॾ हाणे तूं हलियो अच असां ॾे ज़िद न कर ज़िद ते को फ़ाइदो कोन्हे मुंहिंजो न मूंखे पहिरीं इहो ॿुधायो त मुंहिंजो ॾोह कहिड़ो जंहिंजो एॾी वॾी सज़ा तव्हां मूंखे ॾिनी आहे 51 केस वठि पकड़ जहिड़ो बणा परू चांडी जो पुट बि एतिरो कोन्हे परू चांडी ते बि एतिरा केस तव्हां दाख़िल कोन कया जेतिरा मूं ते केस दाख़िल कयो मूं ॾोह कहिड़ो कयो बहरहाल असां जूं जेके ॻाल्हियूं हली आयल माण्हुनि खे असां बख़्शे मैडम खे मञींदा आहियूं उन खां पोइ असांजो छा थियो हाणे मालिक महिरबानी आहिनि इज़त ॾियनि था जंहिं कम सां वञूं था पर ॿेड़ो इन जे करे खयो आहे जेकॾहिं केरु महिरबानी आहे जेकॾहिं कंहिंजे असां ते हथु आहे त ईअं छो न कयूं त कंहिं ग़रीब जे कमु अचूं कंहिं मिसकीन माण्हू जे कमु अचूं हींअर बि मुंहिंजे सम्झ में अहिड़ो को वर्कर कोन हूंदो जंहिं मूंखे फोन कई हुजे ऐं मूं हुनजो कमु न कयो हुजे कोशिशि कंदा आहियूं त अल्लाह जो आयल बंदो जेको आहे उहो असांखां नाराज़ थी न वञे जेकॾहिं उहो नाराज़ थी वियो त मूंखां रब नाराज़ थी वेंदो कोशिशि इहा कंदा आहियूं सो अवां मुंहिंजो बाज़ू आहियो मुंहिंजी ताक़त आहियो अॼु एतिरा ॼणा जेके मूं ते गॾु थिया आहियो न हक़ीक़त ॿुधायो त अॼु मुंहिंजी जेका छाती आहे सभा चौड़ी थी वई आहे जी मंजूर चांडे साहब ॻाल्हि कई साईं असांजे ॻाल्हि कई साईं जमाल शाह साहब ॻाल्हि कई त ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं दोस्तनि कयूं वाक़ई हक़ीक़त पाए अहिड़ा जेकॾहिं बाज़ू अहिड़ा नौजवान अहिड़ा यंग जेकॾहिं असां सां गॾु आहिनि जेके ज़मीन में पेर हणनि त पाणी कढी विझनि छो न असां हिननि जे ख़िलाफ़ु जंग ऐं मुहाॾो अटकायूं असां ग़रीबनि जी ख़िदमत ख़ल्क़ कयूं पर सचाई सां ईमानदारी सां मुख़लसी सां ईअं न सोचो दादा आमिर साहब चेयरमैन आहे त उहो बि करे न आउं चेयरमैन कोन्हे आउं नौकर आहियां तव्हांजो ख़ादिम आहियां मूंखे तव्हां मुंतख़ब कयो आहे त बाबा तूं असांजो ख़ादिम ई ख़िदमत ख़ल्क़ कर जेकॾहिं मूंखे ख़ादिम थी जेकॾहिं ख़िदमत कराईंदो त यकीन आहे इतबार कंदो त मां कंहिं बि दोस्त खे रुसवा कोन कंदुसि इंशाअल्लाह छो छाजे करे जो सचाई मुंहिंजी हूंदी मदद रब जी हूंदी दुआ तव्हांजी हूंदी इंशाअल्लाह पाण करे कोन्ह बहरहाल जंहिंसां बि हलणो आहे जेको बि गॾु थियणो आहे जी सवेरे असांजे मंजूर चांडियो साहब ॻाल्हि कई त 1.5 लख उस्ताद जेकॾहिं 1.5 लख उस्ताद अचनि त असां पाकिस्तान फतेह कंदासीं बादशाह तव्हां चवंदा तुंहिंजो असां लाइ छा करे छॾिया ऐं उहे उस्ताद बि उहे जेके पैगंबरी पेशे सां वाबिस्ता माना असांखे
अदब भी सेखारीन, अखलाक भी सेखारीन, असांजे कम में सपोर्ट भी कन, असांजे माली सपोर्ट भी कन, असांजी जानी सपोर्ट भी कन। जेकर 1.5 लाख उस्ताद असां वटि अचनि था असां उनजी निगरानी में ऐं छा थो सम्झा त असां ख़ुशि नसीब सम्झंदासीं उन्हनि खे ऐं असां उन्हनि जे अचण जे लाइ वेलकम उन्हनि खे चवंदासीं ऐं ख़ुशि आमदीद चवंदासीं। छो जो असांखे माण्हुनि जी ज़रूरत आहे। असां उहे न आहियूं त बाबा राजे करे फंड अचनि त 4 माण्हू ऑफिस में वेहारे पंहिंजी ऑफिस में वेहारे फंडनि ते धाड़ो हणणो आहे। असांखे फंड न खपनि, असांखे कुझु बि न खपे। असांखे जेको खपंदो त असां आवाम में विराईंदासीं। जेको कुझु मिलियो उहो पब्लिक जी पिरापटी आहे, असांजी पिरापटी कान्हे। असांखे मौला पंहिंजो गंज ॾिनो आहे। ईमान जी दौलत रब खां घुरूं था। असां ही बदबूदार दौलत कोन था घुरूं, असां ईमान जी दौलत घुरूं था अल्लाह पाक खां। ए मुंहिंजा परवरदिगार तूं असांखे ईमान जी दौलत ॾे। दाल रोटी मिले थी, इज़त सां मिले थी। चवंदा आहिनि त भली बुख भरम जी शल न वञे शान। जेकर इज़त सां रोज़ी मिले थी न त इन खां वधीक रब खां छा घुरिजे। असांजा इमाम ॾिसो 3 ॾींहं फाका कची जो शिकार हुआ, पर पोइ बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह कंदा हुआ। इमाम जाफर सादिक खां पुछूं त ॾियो ख़बर चर तव्हां सही जेको भला तव्हां 3 ॾींहं फाका कची जा शिकार हूंदा आहियो, पोइ तव्हां छा चवंदा आहियो? अल्लाह खे शुक्र अदा कयो था? चई जे ॾींहुं रब असांखे नथो ॾिए असां शुक्र अदा कयूं। चई इहो भला छो? चई इहो इन जे करे त मतां अमानत में असां खां ख़यानत थी वञे, असांजी विरासत में मतां असां खां ख़यानत थी वञे। जंहिं ॾींहुं रब नथो ॾिए असांजी सुकून जी ज़िंदगी गुज़रे थी। असां चऊं था मौला अॼु असांखे तो विरासत में न आंदो ऐं असां तुंहिंजा लख सालनि सां। सो ॻाल्हि आहे त पंहिंजो हथ ॾियण वारनि मां थिए, वठण वारनि मां न थिए। पाण ॾियण वारनि मां आहियूं, वठण वारनि मां न आहियूं। मतां बि तव्हां सोचो अदा आल पाकिस्तान समाजी जोड़ण जो मक़सदु असांजो इहो आहे त असां को वॾो कंहिं प्रोग्राम खणी आया आहियूं, को मैनिफेस्टो। मूंखे प्रोग्राम करण जे लाइ जेकर अचनि त असां वटि वेठो आहे ज़रदारी साहिबु वेठो आहे, अदी फरियाल वेठी आहे, अदी हज़रा वेठी आहे। असां ज़रदारी हाउस में वेंदा आहियूं, हर छंछरु आचार ते मां वेही ज़रदारी हाउस ते फ़ैसिला कंदा आहियूं। असांखे उते ई जेको चाहींदासीं मिली वेंदो। पर न न न, असांखे खपे ईमान जी दौलत, अवां भाइरनि जी मोहबत, ग़रीबनि जी मोहबत। अमीरनि जी मोहबत बि मूंखे न खपे, छो जो अमीरनि जी मोहबत लालच ऐं मफ़ाद ते हूंदी, मुनाफ़िक़त ते हूंदी। ग़रीब जी मोहबत बेलौस हूंदी, जान ॾींदी बि सही, जान घुरंदी बि सही। सो असां चाहियूं था त अवां जी प्यार जी मोहबत, अवां जी सचाई ईमानदारी आल पाकिस्तान समाजी तंज़ीम सां गॾु हुजे। कंहिंजो केर बि कंहिं ते न भाड़े त हिन दोस्त खे कमु करिणो आहे ज़िले में, मूंखे न आहे करिणो। न, ख़ुदा तव्हांखे मुंतख़ब कयो आहे, पंहिंजे अल्लाह खे राज़ी करण जी कोशिशि कयो। सुबुह जो निकिरी पओ। ॾिसो न, मां तव्हांखे ॿुधायां थो पाण केरु थींदा आहियूं, पंहिंजे औलाद जी तरबियत करण वारा पाण केरु थींदा आहियूं जो हुननि जी ज़िंदगी संवारण वारा। ज़िंदगी संवारण वारा रब जी ज़ात आहे। जॾहिं हुन पाण वाइदो कयो आहे त रोज़ी मुंहिंजे हथ में आहे, तक़दीर मुंहिंजे हथ में आहे, त पोइ पाण केरु थींदा आहियूं हुनजी तक़दीर चेंज करण वारा? उहा रब जी ज़ात आहे। तव्हां कोशिशि कयो, तव्हां ॿियनि जे लाइ भलो कयो, ख़ुदा तव्हांजो भलो कंदो। तव्हां ॿिए जो घर ठाहियो, रब पाक तव्हांजे घर खे पाण ठाहींदो। पर जे ॿिए जो घर फिटाईंदासीं त यकीनन इहो आहे त पंहिंजो घर ऑलरेडी असांजो बर्बाद हूंदो। सो उन जे करे कोशिशि कयूं त सभु दोस्त गॾिजी, जेकॾहिं हेॾा ॿ त चवंदा आहिनि 12, पर असां खां हेतिरा दोस्त जेकॾहिं साथी गॾनि, मुख़्तलिफ़ ज़िलनि मां गॾिजी आया आहिनि, दोस्त कई आया आहिनि, हुननि जूं मोहबतूं, हुननि जो प्यार, हुननि जी इज़त ऐं हुननि जी हौसला अफ़ज़ाई जेका असां ॾिठी आहे, अॼु मुंहिंजी छाती पाण चौड़ी थी वई आहे। ऐं इंशाअल्लाह ताला खुली करे कमु कंदासीं, दोस्तनि जे जहाद लाइ विढ़ंदासीं। जिथे बि विढ़णो पियो, चाहे के जाबर सां टकर खाइणो पियो, त इंशाअल्लाह खाईंदासीं, पर पंहिंजे हक़ ऐं सच ते, हक़ ऐं सच ते। जिथे भी हक़ ऐं सच की ॻाल्हि आहे, जान वञे त वञण ॾींसि, लेकिन हक़ ऐं सच खां हटंदासीं कोन। ऐं असां वटि तमामु सुठा मोहबती दोस्त, अहिड़ा नौजवान, अहिड़ा जज़्बाती नौजवान असां सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह असांखे लहर नकी लोॾो। ऐं असां रईस अलीम नवानी साहिब जा तमामु बेनता शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं सभिनी दोस्तनि खे घुराए अहिड़ी महफ़िल सजाई ऐं अहिड़ी दोस्तनि खे जेका जो वेलकम चयो। ऐं असां रईस जा बेनता शुक्रगुज़ार आहियूं। ऐं असां सभिनी आयल दोस्तनि जो मां वरी बि तव्हांखे शुक्रिया अदा कयां थो। अदा मूंखे तव्हां चेयरमैन न सम्झो, मूंखे पंहिंजो भाउ सम्झो, मूंखे पंहिंजो वर्कर सम्झो, मूंखे पंहिंजो उहिदेदार सम्झो। मूं इहो बि दोस्तनि खे चयो आहे त मां बार बार वाइसनि ते चवंदो आहियां, बाबा चेयरमैन जी सीट ते बि इलेक्शन थियणु खपे, छो जो जमहूरियत आहे, हक़ आहे। जे तनक़ीद बराई सलाह आहे, सभु दोस्त चई ॾियो। इहो फ़र्क़ु न रखो त भाई चेयरमैन साहिब असां की ॻाल्हायूं। न न, तनक़ीद बराई सलाह असांजी ख़ूबसूरती आहे। कॾहिं कॾहिं कंहिं नंढड़े दोस्त वटां बि अहिड़ी सुठी ख़बर मिलियो थी वञे जो असांजे दिमाग़ में इहा शइ नथी अचे त यार हीउ नंढड़ो दोस्त हेॾी वॾी ॻाल्हि करे वियो। सो उन जे करे वॾी महिरबानी सभिनी जी। जेके बि दोस्त कई आया, जेकॾहिं मुंहिंजो को लफ़्ज़ तव्हां दोस्तनि खे बुरो लॻो हुजे त महिरबानी थी माफ़ी जो तलबगार। बहरहाल कोशिशि कयो त अल्लाह खे राज़ी करण जी कोशिशि कयो। ख़िदमत ख़ल्क़ लाइ निकिता आहियूं, त जहाद लाइ निकिता आहियूं, त इन खे
पूरो कयूं जेकॾहिं दम वञे साह वञे त पोयां ज़मीर मुतमिन हुजे त मां अल्लाह खे राज़ी करण जी वॾी कोशिशि कई आहे मुंहिंजा परवरदिगार जेतिरो थी सघे तो मूंखां कमु वरितो हाणे जेकॾहिं मुंहिंजी तो वटि ज़रूरत आहे तो घुरायो आहे त बिस्मिल्लाह छो जेकॾहिं मरूं त गाज़ी थी मरूं मुनाफ़िक थी न मरूं छो महिरबानी करे सभु दोस्त गॾिजी